मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वार धागे सां कतराइण कीअं आहिनि? साईं ॾाढ़ी त कटाइणी ग़लति आहे, ॾाढ़ी कटाइणी बिल्कुलु ग़लति आहे, त धागे सां छो था कटायो? ऐं ॿियो सुवालु आहे, हे वार ॾाढ़ी रखे करे जेकॾहिं अगरि हे वार जेके आहिनि न गिटनि वारा थींदा आहिनि न, मूंखे लॻे थो साथी इहो सुवालु पुछा कयो आहे, त हे गिटनि वारा वार जेको आहे साफ़ु करे सघूं था, निचकड़े सां बि साफ़ु करे सघूं था, धागे सां बि साफ़ु करे सघूं था, मशीन बि जेको भले लॻायोसि। हे जेको गिटा जेके आहिनि हे बिल्कुलु क्लियर करणा आहिनि। हा साईं, छाजे करे घरवारी खे हे छॾणा आहिनि, हे गिटा घरवारी जे हवाले करणा आहिनि, थींदो आहे न? इन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे? काफ़ी रिवायतूं आहिनि त अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अना खां बि रिवायत आहे त अमा आयशा रज़ी अल्लाह ताला फरमात अल्लाह जे नबी खे मां गिटे मुबारक ते बोसो ॾिनो आहे। हा, रोज़े जी हालत में बि अमा आयशा रज़ी अल्लाह ताला फरमायो त मां अल्लाह जे नबी खे बोसो ॾिनो आहे। बोसे मां छा मुराद आहे? अरबियन चुमी। हा, त हे जेकॾहिं अगरि गिटा पंहिंजा क्लियर करणु चाहे थो न घरवारी जे लाइ, यार घरवारी कॾहिं कॾहिं मोहबत थींदी आहे, प्यारु थींदो आहे, त घरवारी जेकॾहिं अगरि हिते चुमी ॾिए थी त हिन गिटनि खे साफ़ु कराए सघूं था। हाणे यार ॿाहिरि निकिरो जो मथां ईअं चओ त साईं हाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। हे हिकिड़ो इस्लामी मसइलो आहे, इहे ॻाल्हियूं हदीसुनि जे अंदरि बि नोट थियल आहिनि त हिन गिटे जे वारनि खे धागे सां बिल्कुलु कटाइणु जाइज़ आहे। कटाए बि सघो था, धागे सां कटायो, मशीन सां कटायो या निचकणे सां कढो। बहरहाल हे हिसो जेको आहे न साफ़ु करिणो आहे। ॾाढ़ी खे जेको हेठि हथ बि न विझो। हा, ॾाढ़ी जेकी आहे मुठ बराबरि थिए पोइ उनखे जेको कटाए सघो था। हे इस्लाम जे अंदरि हुकुम आहे हिन जो।